सिंध में पीटीआई अगवान आज़म सवाती ख़िलाफ़ दाख़िल समूरा केस रद्द कया विया। आज़म सवाती के इस्लामाबाद पुलिस हवाले कयो वियो। सिंध हाई कोर्ट में पीटीआई अगवान आज़म सवाती ख़िलाफ़ सिंध में दाख़िल केसनि ख़िलाफ़ दरख़्वास्त जी ॿुधणी थी, जंहिंमें आईजी सिंध ग़ुलाम नबी मेमण ऐं प्रोसिक्यूटर जनरल सिंध फैज़ शाह अदालत में पेश थिया। प्रोसिक्यूटर जनरल सिंध अदालत के ॿुधायो त आज़म सवाती ख़िलाफ़ प्राइवेट माण्हुनि तरफ़ां केस दाख़िल कया विया। कानून मूजिबि हू उन्हनि माण्हुनि जा बयान रिकॉर्ड करण जा पाबंद आहिनि। उन्हनि केसनि खे कानून मूजिबि ॾिठो वेंदो। प्रोसिक्यूटर जनरल चयो त आज़म सवाती खे इस्लामाबाद मुंतक़िल कयो वियो आहे ऐं संदसि ख़िलाफ़ केस सी क्लास कया विया आहिनि। उन करे समूरियूं दरख़्वास्तूं गैर मौसर थी चुकियूं आहिनि। प्रोसिक्यूटर जनरल जे बयान ते जस्टिस के आगा चयो त सिंध हुकूमत ऐं आईजी सिंध इहो मामिलो हल करे छॾियो आहे। उहे तारीफ़ जा हक़दार आहिनि। सिंध में आज़म सवाती ख़िलाफ़ ॿियो को बि केस न हुअणु घुरिजे। ॿिए तरफ़ ॿुधणी दौरान आईजी सिंध हिकु भेरो ॿीहर अदालत खां माज़रत कंदे चयो त गुज़िरियल ॿुधणी में जेको कुझु थियो उन ते माफ़ी घुरणु चाहियां थो।